असां सां गॾु मौजूदु आहे जनाब मियां अब्दुल हक फारूकी साहब जेके सचल साईं जा गादी नशीन आहिनि। उन्हनि सां असां वधीक कचहरी करणु चाहींदासीं ऐं वधीक असां कोशिशि कंदासीं त उन्हनि सां असां गुफ़्तगू कंदासीं। क़िबला हक़ मौजूदु ऐं भलीकार चवंदासीं। अव्हां खे सलाम सिंध में ख़ुशि आहियो। सलाम मौजूदु अथी ठीकु आहे, अल्लाह जो शुक्र। जेको आहे ॾाढो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे ऐं जंहिंजे लाइ असां जेको आहे 2 सालनि खां वठी जॾहिं खां मां सजादा नशीन थियो आहे त असां PMIC ठाहीसीं इन ई करे जो अॻु में जेको आहे चवंदा दहशतगर्दी नॉर्दर्न एरियाज़ में ऐं जेको आहे KPK साइड पंजाब साइड हिते महदूद आहे। त रिसेंटली जेको असां वटि शिकारपुर ऐं जैकाबाद जो इंसिडेंट थियो उन खां पोइ मां निशानदाही कंदो हलियमि त बाबा हीअ जेको आहे असांजे दहशतगर्दी जेकी आहे उहा हुते महदूद न आहे बल्कि हिते बि पुॼी वई आहे। ऐं हाणे रिसेंटली जेको नूरानी ते वाक़ियो थियो हाणे हीअ शहबाज़ कलंदर वारो आहे, दिस इज़ अ वेरी बिग इंसिडेंट। ऐं हिन शयुनि खे जेको आहे न गवर्नमेंट खे असां जहिड़े माण्हुनि खे हिकिड़ी कमेटी ठाहे उन में इन्वॉल्व करे वेही ऐं हिकिड़ो लाहे अमल कढणु घुरिजे त जेको आहे छा करणु घुरिजे, छो जो हीअ हिकिड़े क़िस्म जो दहशतगर्दी जो फ़िक्र आहे उन्हनि जो ऐं हिकिड़ी आर्मी माशाल्लाह सां सुठो उन्हनि खे फेस करे वेठी आहे, लेकिन हिननि खे फेस करण जी फ़िक्र खे फ़िक्र दफ़ा कंदो आहे ऐं उहो सूफ़ीज़म जो फ़िक्र आहे ऐं हीअ प्यार अमुन इंसाफ़ ऐं इंसानियत जी जेको आहे निशानियूं आहिनि दरगाहूं ऐं असां हुननि जा जेके आहियूं अलमदार आहियूं अमुन जा प्यार मोहब्बत जा। हाणे हिननि खे करणु माना इंसानियत खे करणु आहे। साईं मियां अब्दुल हक फारूकी साहब, अव्हां खां इहो ॼाणणु चाहींदसि छो जो असांजी सिंध जेका धरती आहे उहा सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, औलियावनि जी ऐं वलियुनि जी ज़मीन आहे ऐं हिते सूफ़ियुनि जो हिकिड़ो पंहिंजो फ़लसफ़ो आहे जंहिंखे माण्हू मञनि था। किथे ईअं त न आहे त इन फ़लसफ़े खे किथे दॿायो पियो वञे या किथे पोइते करण जी कोशिशि आहे, अहिड़े क़िस्म जा ही हादसा ऐं वाक़िया? बिल्कुलु अदी, इहे जेके दहशतगर्द आहिनि उहे जेके आहिनि ऐं जेके बि मुंहिंजा दोस्त भाइर माइरूं भेणूं जेके ॾिसनि थियूं उन्हनि खे इहो ई मैसेज आहे त हिननि जे जेके बि दहशतगर्द अनासर टाइप जेके माण्हू आहिनि उन्हनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो ई मक़सदु आहे त माण्हुनि में ख़ौफ़ ऐं हैरासमेंट फैलिजी वञे, उहे पंहिंजे घरनि ते महदूद रहनि, ख़ुशियूं जेके ख़ुशियुनि सां इहे जेके सूफ़ी महफ़िलूं थी थियनि। इहो असां वटि ॿियो छा आहे हिते जेको आहे प्यार अमुन जो धरती आहे जिथे ऐं जीअं दरगाहूं जेके आहिनि वाहिद जॻहियूं आहिनि जिते हिंदू मुसलमान ईसाई सिख सभु हिकु जाइ ते गॾु दफ़न थींदा आहिनि। जॾहिं हिते रिलीजियस डिफरेंस ई कॾहिं न रहियो त इहे फ़िरका बंदी ऐं इहे जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा जेके इंसिडेंट करणु इहो सिर्फ़ु माण्हुनि खे जेको आहे रिॼाइण ऐं ख़ौफ़ आहे। इंशाअल्लाह असां जेको आहे हाणे वञूं था सभई जेके गद्दी नशीन आहियूं शहबाज़ कलंदर ते असांजी मीटिंग बि आहे ऐं हिन शइ में असां डिस्कस कंदासीं, गवर्नमेंट सां बि वेही ॻाल्हाईंदासीं हिन ॻाल्हि ते त हिन शइ खे सीरियस वरितो वञे। दिस इज़ अ वेरी बिग इंसिडेंट ऐं मां त ॿुधियो आहे त शायदि दिस इज़ नॉट द लास्ट, दे आर प्लानिंग, दे हैव अदर प्लान्स टू। अल्लाह साईं ख़ैर करे, फेस कंदासीं सभिनि खे इंशाअल्लाह। अल्लाह साईं ख़ैर कंदो, दुआ घुरायूं। अच्छा, सचल साईं जी मज़ार त मुंहिंजे पंहिंजे शहर में आहे ऐं मुंहिंजो वञणु जॾहिं बि थियो आहे त उते बि मूंखे का सिक्योरिटी नज़र कोन आई आहे। सो इन हवाले सां तव्हां ज़ाती तौर ते के क़दम खयां आहिनि त भला उतां जी सिक्योरिटी खे महफ़ूज़ कयो वञे, छो जो उते त रोज़ माण्हू हज़ारे माण्हू अचनि था, हज़ारे ज़ाइरीन उते अचनि था। सो इन हवाले सां तव्हां ॿुधायो त तव्हां ज़ाती तौर ते कहिड़ा स्टेप्स खयां आहिनि? It's been almost 6 months. I have requested the government, they have shifted rangers over here. Mashallah, raat jo jiyan incident tho the within like 2-3 minutes rangers achi hui and jeko police achi hui. Zahiri gal har zile mein sahi na hai, par I think government is providing the resources to hone ke sahi tarah sa jeke asa sajada nashina hunan ki utilize karan gurje hai hun mein jeko ज़िले इंतज़ामिया जो वधीक इम्पोर्टेंट हो जेको उतां जो SSP हूंदो या जेको उतां जो जेको आहे कंसर्न ऑफिसर हूंदो। त हाणे लाल शहबाज़ जी जेकी हालत आहे उहा आई हैव बिन देयर लाइक 2-3 टाइम्स ऐं हुते जेको आहे न तव्हां बि विया हूंदव त हुते त कोई सिक्योरिटी अहिड़ो कोई न हूंदो आहे। दहशतगर्द या अहिड़ा जेके बि माण्हू हूंदा आहिनि जेके अहिड़े टाइप जी हरकतूं करणु चाहींदा आहिनि उहे हमेशह अहिड़ा ई टारगेट्स ॻोल्हींदा आहिनि। जीअं नूरानी ते थियो, देयर वॉज नो रोड, तव्हांखे गाॾी हुते एम्बुलेंसिस वञण लाइ बि 7 किलोमीटर परे गाॾी बीहारणी पई पए। शहबाज़ कलंदर जे वेझो कोई हॉस्पिटल न आहे, कोई शइ न आहे, त माना कैजुअलिटीज़ हिन में बि वधी वियूं। सिक्योरिटी जो त लैब्स
आहे ई आहे बिल्कुलु हू Security जो हुन मसइलो। हिन में आई थिंक द डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी जेको हुतां जा SSP हूंदो कंसर्न या जेको बि हूंदो उन्हनि खे हिन शइ जो अंदाज़ो हुजणु घुरिजे पियो त यार हिते अहिड़ी मास पर हिन ॻाल्हि खे अॼु कॾहिं केरु सीरियस न वरितो आहे न जॾहिं कोई वाक़ियो थी थो वञे उन खां पोइ हिन खयो थो वञे इशू खे इन ई करे मां इहो सुवाल अव्हांखे कयो त भले उते अव्हां इहो सम्झो था त हिकिड़ो सुठो शहर आहे उते सभु कुझु आहे पर ज़ाइरीन अचनि था ऐं जिते कॾहिं माण्हू जो ख्वाबो ख़्याल ई न हूंदो आहे उते बि अहिड़े क़िस्म जा हादसा थी वेंदा आहिनि ख़ैर वॾी महिरबानी अव्हां पंहिंजो ख़ासि टाइम ॾिनो ऐं हिते जेके ज़ाइरीन अव्हांखे ॾिसनि बल्कि ॿुधनि पिया उन्हनि खे अव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो त उहे जेके आहिनि मायूस न थियनि इंशाअल्लाह ताला जेको आहे जेके बि मुंहिंजा माहिर बुज़ुर्ग भेणूं भाइर ॾिसनि था ऐं मायूस न थियनि इंशाअल्लाह असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं जेको आहे हुननि जो ई फ़िक्र आहे इहो जेको आहे हिकु जज़ीदियत वारो दौरु ऐं जेको आहे हुसैनियत वारो किरदारु जेको आहे हमेशह रहियो आहे त हू असांजे चैप्टर खे कॾहिं जेको आहे न फेल न थियणु ॾींदा छो जो असां असली ख़ुदा असां सां गॾु आहे हे कोई ख़ुदा न आहे जंहिंजो हिननि जो त कोई दीन ई धर्म न आहे जेको फितना फैलाईंदा आहिनि हुननि जो न को दीन धर्म हूंदो आहे ऐं इंशाअल्लाह ताला इन ई पाकिस्तान खे हिकु बहितर पाकिस्तान ठाहींदासीं मिली जुली ऐं जेको आहे प्यार अमन सां मोहबत सां इंसानियत सां ऐं इंसाफ़ सां बिल्कुलु थैंक यू सो मच